जी नाज़रीन, असां इन टाइम ते मौजूद आहियूं टंडोलियार में, जिते STP हाउस खां जेका सिंध तरक़ी पसंद पार्टी जी जेका त ज़ीशान जेको आहे त जिसकाणी जे जेका त अॻवानी में जेका हितां रैली जेका कढी पई वञे, असां उन्हनि सां जेको आहे त व्यूज़ वठंदासीं त उन्हनि जो सकावत जे हवाले सां छा चवणु आहे। ज़ीशान भाई, तव्हां अॼु जेको आहे तव्हांजे अॻवानी में हिते सकावती रैली जेका STP हाउस मां जेका निकिती आहे त उन जे हवाले सां असांखे ॿुधाइजो। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी, शुक्रगुज़ार तव्हां दोस्तनि जो। माशाअल्लाह, तव्हांखे ख़बर आहे जॾहिं खां सिंधी सकावत ॾियारो मल्हायो पियो वञे तॾहिं खां शहीद सिंध अल्ताफ़ जिसकाणी उन क़यादत में उन दोस्तनि जे साथियुनि जे हिसाब सां रैली निकिरंदी हुई। बसि अॼु बि सम्झो शहीद या रूह असां सां गॾु आहिनि ऐं शहीद असां सां गॾु आहे। शहीद हिकु पल बि असां खां परे न थियो आहे ऐं अॼु बि टंडोलियार जा माण्हू ऐं गुलनि जहिड़ा इहे ॿार मासूम सभु जेको त STP हाउस तां सिंध तरक़ी पसंद पार्टी जे तरफ़ां जेको त शानदार रैली जेको मल्हाए बि वञे ऐं इहा ई रैली इंशाअल्लाह सम्झो त कुंड कुर्श में आवाज़ ॾींदी त सिंध जा माण्हू, सिंध जा गैरतमंद हिलाली STP पार्टी सां ऐं सिंध सां मुहबत कनि था। ऐं सभिनि दोस्तनि खे इहो गुज़ारिश कंदुसि, जेके बि सिंध में दोस्त पंहिंजूं रैलियूं मल्हाए रहिया आहिनि सकावत ॾींहुं ॾियारा, घटि में घटि पंहिंजे हक़नि ऐं आवाज़नि जे लाइ बि दोस्तनि खे चवंदो उथो ईअं हिकु ॾींहुं सुजाॻ थियो। जेके ज़ालिम असांजे मथां हुकुमरान वेठा आहिनि ऐं जेके असांखे ग़ुलामी जो खाज बणाए वेठा आहिनि, असां उन्हनि खे इंशाअल्लाह हिकिड़ी ग़ुलामी ख़तमु कंदासीं। ईअं हिकिड़ी ॾींहुं सिंध पूरी गुलनि वांगुरु टिणंदी इंशाअल्लाह, महकंदी रहंदी। वॾी महिरबानी तव्हां दोस्त। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले टंडोलियार पारां सकावती रैली कढी पई वञे। तव्हां ॾिठो आहे त दोस्तनि में जोश ख़रोश, सिंधी टोपी अजरक पाए पंहिंजो कल्चर जे मल्हाए रहिया आहिनि। असां सिंध जा हक़ीक़ी वारिस आहियूं, असां मोहन जी तहज़ीब रखंदड़ उहे सिंध जा वारिस आहियूं। असां अजरक टोपी ऐं पंहिंजे कल्चर ऐं पंहिंजी ॿोली जा वारिस आहियूं ऐं इंशाअल्लाह सिंध तरक़ी पसंद पार्टी पंहिंजे क़ौमी एजेंडा ते अमल कंदे इहे सकाफ़ती ॾियारा भरपूर नमूने सां मल्हाईंदी ऐं सिंध जो क़ौमी केस बि असां विढ़ंदासीं। ऐं अॼु असां तरक़ी पसंद हाउस खां प्रेस क्लब ताईं असांजी रैली जेका असां पंहिंजे दोस्तनि सां गॾु शिरकत कंदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं सिंध जी पूरे तमाम जीअं डॉक्टर कादर मंगती इनकलाबी जदोजहद असांजी सकाफ़ती जेका रैली आहे असांजो कल्चर ते आहे। असीं हिकिड़ो शऊर ॾियणु चाहियूं था। माण्हू सिंधी माण्हू हिकिड़ो हैसियत रखनि था। सिंध 5000 साल पुराणी हिकिड़ी सिंध आहे असांजी। असांजो हिकु सकाफ़ती ॾियारो आहे। अॼु हर सिंधी माण्हू नंढो वॾो पोड़ो पको सभु पंहिंजे हिसाब सां मल्हाइनि पिया ऐं इहो असांजो ज़ाती हक़ आहे, बुनियादी हक़ आहे। असीं सकाफ़ती ॾियारो आहे असांजो। सिंध धरती जा हिलाली पुट आहियूं ऐं सिंध धरती खे असीं पंहिंजे बादरे वतन सम्झूं था। जीअं सिंध जीअं डॉक्टर कादर मंगती। साईं ॾिसो, अजरक टोपी इहा असांजी सकाफ़त आहे सिंध जी। सिंध असांजी माउ आहे धरती, उहा सकाफ़त जेको आहे असीं मल्हाईंदा रहंदासीं। हिन खां पहिरीं शहीद सिंध अल्ताफ़ जिसकाणी टंडोलियार में ईअं सम्झो त इन टोपी अजरक जी शुरूआति कई हुई ऐं उहो ई तसलसल आहे पूरी सिंध जे अंदरि। अॼु टोपी अजरक जा वॾा प्रोग्राम थियनि पिया। ख़ासि करे मीडिया हिन शइ खे 2 महीननि खां वठी जेको आहे सो करे थी उन जी प्रोपगंडा ऐं असां जेको आहे सो इन धरती खे पंहिंजी माउ सम्झूं था। हिन धरती ते हींअर जेको यूनिवर्सिटी में मामिलो थियो आहे इन शइ जी असां STP टंडोलियार जे तरफ़ां सख़्तु मज़म्मत करियूं था। छो त सिंधी पुरअमन क़ौम आहे। सिंधी पुरअमन क़ौम आहे। सिंधी कॾहिं बि जहिड़ा जटा या अमन अमान जी ख़राबी नथी चाहे। असांखे पंहिंजे देश ऐं वतन ते जेको आहे सो उन धरती जी सकाफ़त जेको आहे इन मल्हाइण ते का बि पाबंदी न आई वञे ऐं इन्हनि शयुनि ते जेको आहे सो असां ही पुरअमन तरीक़े सां पंहिंजो ईद जीअं ईद मल्हाईंदा आहियूं। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, ख़ासि करे मीडिया वारनि जी, जेके हिन शइ खे बाक़ाइदा जेको आहे सो दुनिया लेवल ते ॾेखारीनि था। महिरबानी। रहमान रहीम। जीअं सिंध जी मज़लूम आवाम, तव्हां सभु दोस्त हिते जॾहिं खां ई सिंध में कल्चर डे शुरू थियो आहे, सिंधी कल्चर डे शुरू थियो आहे, त असांजो दोस्त, असांजो साथी, असांजो शहीद भाउ मोहतरम अल्ताफ़ जिसकाणी जी अॻवानी में हमेशह सिंध जे हिलाली पुटनि जो क़ाफ़िलो सिंध तरक़ी पसंद पार्टी खां प्रेस क्लब ताईं हर साल मार्च कंदो आहे
पर हिन साल असांजो साथी असां सां जिस्मानी तौर गॾु न आहे पर रूहानी तौर शहीद सिंध मोहतरम अल्ताफ़ जिसकाणी असां सां गॾु आहे। हुनजूं मोहबतूं, हुनजो खुलूस ऐं हिते जे आवाम जो हुन सां इश्क जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते हज़ारनि जी तादाद में सिंधी नौजवान, ॿार, मासूम, गुलनि जहिड़ा सभु जेके गॾु थिया आहिनि, इहे सभु अॼु सिंध जी सकाफ़त अजरक टोपी जो ॾियारो मल्हाए रहिया आहिनि, जेको मल्हाइण लाइ अॼु सिंध तरक़ी पसंद पार्टी जे हाउस खां रैली शुरू थींदी, जेका प्रेस क्लब टंडोलियार ताईं पंहिंजो इख़्तिताम कंदी। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये रैली जेका आहे हर साल असां सिंध तरक़ी पसंद पार्टी हाउस तां कढंदा आहियूं प्रेस क्लब ताईं, ऐं असांखे अॼु ॾींहुं तमामु हिकिड़ो ख़ुशी महसूसु थींदी आहे। असीं पंहिंजे हिन सकाफ़ती ॾियारो भरपूर मल्हाईंदा आहियूं ऐं असांखे तमामु ईदी जो ॾींहुं महसूसु कंदा आहियूं हुनखे, ऐं हर साल जीअं मल्हाईंदा रहंदा आहियूं। इंशाअल्लाह हीअ सिंधी क़ौम खे उजागर करणु आहे ऐं सिंध जी टोपी अजरक जी रवायत पुराणी 5000 साल पुराणी आहे, पर वरी बि जेको थो सियासी समाजनि धुरनि जिन्हनि खे सरमायो कयो आहे, अला कंदो त सिंध तरक़ी जेका ख़ुशहाल रहंदी ऐं ईअं ई ही माण्हू आबाद रहंदा। हींअर थोरो माण्हू ॿोॾनि जे करे थोरो परेशान आहिनि, पर वरी बि पंहिंजी सिंध धरती जी खे उजागर करण जे लाइ तमामु भरपूर कोशिशूं करे रहिया आहिनि। हीअ काविशूं आहिनि, हीअ जज़्बो आहे। सभु ॾिसो पिया रोडनि ते माण्हू नंढड़ा ॿार ॿुढड़ा कीअं पिया पंहिंजे ईद वांगुरु जेको अची गुलनि वांगुरु घुमनि फिरनि पिया। ऐं इंशाअल्लाह सिंध ज़िंदाबाद, इनकलाब ज़िंदाबाद, डॉक्टर कादिर मक्सी ज़िंदाबाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिए सिंध, जिए सिंधी आवाम, जिए कादिर मक्सी। असां अॼु STP हाउस टंडोलियार ज़ीशान जसकाणी जी अॻुवाणी में सिंधी सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां सभई दोस्त गॾिजी, जंहिंमें असांजा STP जा तंज़ीमी दोस्त ऐं ॿिया असांजा जेके दोस्त उहे सभई गॾिजी असां हितां जेका सिंधी सकाफ़ती हवाले सां रैली कढी प्रेस क्लब ताईं वेंदासीं ऐं हुते असां इहो मुज़ाहिरो कंदासीं त असां सिंधी क़ौम जेका बि आहियूं असां हिकु आहियूं। ख़ासि तौर ते असां जेका सिंध में रहण वारा जेके बि आहियूं असां पाण में सिंधी आहियूं ऐं अॼु असां उन सिंध जे मोहबत ऐं इज़हार जे असां यकजहती जे लाइ सभु गॾु थी असां इहो वचन था करियूं त असां सिंध क़ौम सां वफ़ादार आहियूं ऐं हमेशह वफ़ादारी कंदा रहंदा।